हिन मातम के 51 साल हले पियो, अध सदी गुज़री चुकी है। हिन जी डीप सभिनी खे ख़बर है, हर मीडिया के हर दफ़ा ॿुधाईंदो त 20 खां 22 फुट हिन जी वेकर है, डेघ है, ऐं 1.5 खां पौणा 1.5 फुट हिन जी वेकर है, ऐं 1.25 फुट हिन जी डीप है। हिन में ख़ालिस बबर असीं इस्तेमालु कंदा आहियूं। इन करे जो बबर जेको आहे सोने जो कोयलो सुठो ठहंदो आहे। उन में जेॾीमहिल सुबुह जो रोशन कंदा आहियूं, दुआ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम कंहिं मासूम ॿार खां ॿाहिरि रोशन कराईंदा आयत है बिस्मिल्लाह रहमान रहीम या नारो कूनी बदन सलाम इब्राहिम। ऐं उन खां पोइ हीअ कोयलनि जी शिकिल इख्तियार कंदो आहे। असां 3 कलाकनि खां पोइ हिन में काठियुनि जो खाण विझंदा आहियूं। 80 खां 100 मन काठ तक़रीबन हिन में हवा ते डिपेंड थो करे, काठी आली आहे उन ते बि आहे, ऐं मां इहो थींदो रहंदो आहे। ऐं उन खां पोइ राति जो 12 जेसि ताईं टांडा कोयला तयारु थी वेंदा आहिनि, उन खां पोइ आज़ादारी शुरू थी वेंदी आहे। हिन में तक़रीबन 100 मन खनि काठियूं सड़ंदियूं आहिनि ऐं हीअ हिते तक़रीबन 50 सालनि खां थींदो अचे, तक़रीबन 50 साल थी विया आहिनि। ऐं हीअ जेका चरी हूंदी आहे 16 फुट डिघी हूंदी आहे ऐं 2.5 फुट हेठि हूंदी आहे। ऐं हीअ असां वटि क़दीमी नमूने सां हलंदो हले। हिन खां पहिरीं टंडो ठोड़ो में थींदो, पोइ साईं दादन शाह करबला में थींदो, पोइ कुझु अरसे खां पोइ हिते थियो, वरी हिकिड़े 2 सालनि लाइ बंदि थी वापसि वियो हलियो होॾां। उन खां पोइ जीअं हिते सिलसिलो शुरू थियो अञा ताणी जारी सारी है। ये टंडे जहान जो हिकिड़ो क़दीमी मातम आहे। हिन में तमामु मोमिनीन बाहि में गिड़ी पंहिंजो हुसैन जे क़ुर्बानीअ खे यादि करण लाइ ॾेखारीनि था त हीअ सभु जेको कुझु असीं कयूं था हुसैन जे झूला बि मौला जे पंहिंजो असगर अलैहिस्सलाम जी निस्बत सईद कासिम अलैहिस्सलाम जी झूलो मौला असगर अलैहिस्सलाम जी निस्बत सां असीं यादि खे ताज़ो करण जे लाइ उनखे कढंदा आहियूं त जीअं असां पंहिंजे उनखे यादुनि खे ताज़ो रखी सघूं। अकबर जी सईद आहे ऐं पंहिंजो मौला असगर जो झूलो आहे, गाज़ी अब्बास जो झंडो आहे, ऐं पंहिंजो हुसैन जे नाले ते सभिनी पंहिंजो जेको बि क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि उन्हनि खे यादि रखण जे लाइ इहो सिलसिलो असांजो क़दीमी आहे। अबनि ॾाॾनि खां वठी इहो सिलसिलो हलियो आहे। अदा हिन मातम खे स्टार्ट ॾिने हिन साल असांजो 52 सालनि खां थींदो हुजे। 52 साल हींअर आहे, माना अधु सदी गुज़री वई आहे। असांजा वॾा शुरू खां कंदा आहिनि। हीअ चर जेका आहे 18 फुटनि जी चर आहे हिते, ऐं जंहिंमें 100 मण काठियूं सड़नि थियूं। ऐं राति जो 12 सवा 12 बजे इंशाल्लाह मातम शुरू थींदो आहे। सुबुह जो काठियूं ॿारंदा आहियूं, फजर जी नमाज़ खां पोइ नंढो मासूम ॿार हूंदा आहिनि उहे ॿारंदा आहिनि, ऐं उन खां पोइ इहा आज़ादारी हिते शुरू थींदी आहे। जुलूस सेजूं वापसि पंहिंजी जॾहिं वापसि ईंदियूं आहिनि उन खां पोइ शुरू थींदो आहे। डोलनि जी तादादु माना शहज़ादे कासिम जी लाइ निकिरंदा आहिनि, ऐं पंहिंजो उन में 7 बि हूंदा आहिनि, पंहिंजो 13 ऐं 14 इहो माना अदद हूंदा आहिनि डोलनि जा, जंहिंमें अक्सर सैयदनि जी हूंदी आहे जेके माना हिन ॿाहिरि पहिरीं उहो वेंदा आहिनि डोला, ऐं उन खां पोइ माना ॿिया माण्हू वेंदा आहिनि। ऐं हीअ गुज़िश्ता 70 सालनि खां हीअ असांजो पिणु हले पियो। ऐं हीअ बाहि जो मातम जेको हींअर थींदो उन 55 साल थी चुका आहिनि। असांजे वॾनि जी हीअ माना जेका रिवायत आहे मौला हुसैन खे ऐं उन्हनि जे जेके शोहदाए करबला ॿिया आहिनि उन्हनि खे ई असीं आज़ादारी उन्हनि जे करे करियूं पिया जेका सो इहा जारी सारी रही आहे पाकिस्तान ठहण खां पहिरीं ऐं अञा ताईं हले पई। ऐं इहा 1400 सालनि खां हलंदी बि अचे ऐं अॻियां बि इंशाअल्लाह ता क़यामत इहा हलंदी रहंदी।